फेरी નથી હરવું માશાલ્લાહ દંદ નકડ ઘણા દંદ લે ઘણી આન भाउ तू व्लॉग में अनाप शनाप गलावा ॾाढियूं कमेंटूं आयूं आहिनि हेठि मिलियो आहे तोखे फज़ीलत आहे या व्लॉग शहीद अफ़ज़ल लुंड जा परस्तार आहिनि सो 11 सेप्टेम्बर ते असांजे यार जी पहिरीं वरसी आहे। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत चाल आखिर कुछ तो वैसे ही उम्मीद क्या सब ठीक होना आखिर ना होना भाईजान फर्स्ट ऑफ ऑल कल आए व्लॉग में माता के कल आए व्लॉग में माता के छो त जमींदा दी चेन शॉप बारन थी चुकान चलो रिवो विवो कढो संगत ना तो मेकअप करवा थोड़ा घणो ॿियो कमकार आहे। चलो चले फिर आपसे मिलते हैं संगत के साथ या फिर रास्ते में या कहीं भी समझ रहे हो ना तो भाईजान जीअं त पाण वञूं था पिया कैंशा जी तरफ़ तव्हां ॾिसी सघो था असां गॾु आहे असांजो मोतबर दोस्त सदाउद्दीन बहुत छा हाल आहे अदा सही आहे कुश्ती त कोन थींदो न पटाला दिया अल्लाह चलो संगत के पास चले भाई घर में चार्जर लेकर आकाश निकरी वक्त थोड़ा कम जान अचे वॾो अॼु ट्रैफिक में मां ज़लील थियो आहियां तोखे मां छा ॿुधायां भई सुणा हेॾो ट्रैफिक में ज़लील थियो आहियां अधु कलाक 2 ॼणनि सां विढ़ा पोइ पर न विढ़ियमि कंट्रोल मजनू कंट्रोल जॻह ई कोन छा कयां परेशान कयो अचे आकाश लुंड मिलण लाइ तव्हां ख़बर कयो ॿियो ॿुधा तूं छा हाल अथई तबियत सही अथई उथी वई पढ़ाईंदो वसु किथे आहे छा थो करे घर ॿियो को धंधो ई कोन अथव न राती वारो छोटे रुगो पैसनि में हथ अथई ॻाल्हि घणी आहे न हाँ साईं भाउ स्टाइल हणी न ॾिसो स्टाइल हणी ॾिसंदव चमाट लॻंदव अदा तूं हेॾे परे छो थो हलियो वञी हेॾो असां खां सही आहे पोइ वरी सुभाणे गॾु आकाश जानी सही आहे मां भला आहियां वॾाई थी आहे लव यू चवाइन थक कुत्ता फरहान गाॾी मानी रही पई त ईअं थींदो आहे कहिड़ी घणो फेरी नथी हरू चलो चले पट्टी 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 स्टेटस रखियो हुई मूं ॾिठो हुयमि माशाल्लाह दंद नकड़ घणा दंद लिका संगत ॿुधाया हिन दंद तमामु रुगो जिते किथे दंद हेॾो थो कढे मां चवां एॾो मारींदो आहियां केरु न चुराई हिते चलो सही है बी एनर्जी हैदराबाद पहुंचना थी ना हैदराबाद पहुंचंदम ना आराम सां पहुंच लव यू केड़ी आईफोन गरीबाणी है 12 प्रो ना बा गरीब हूं पीटी अप्रू मांग यार हेलो संगत वेलकम टू बैक अगेन डे 2 जीअं त डे 2 न बल्कि डे 3 आहे जो कलो ॾींहं असां विच में गैप खणी आयासीं व्लॉग पूरो न करे सघियासीं छो जो तव्हांखे ख़बर आहे
थोरो असां महिल मसरूफ़ियत में थोरो मसरूफ़ लॻा पिया आहियूं, सम्झो था। सो मां वेंदोसि तो सवेल आहियां, पर ख़मीस हाणे पती आहे असांजी हे आहे न जेका आहे सम्झो सिंधियुनि जी अथव टी शर्ट। सो अक्सर करे मां हिन में ई हूंदो आहियां, मतिलबु ख़मीस जंहिं ॿाहिरि ईंदो आहियां छा पोइ पाईंदो। ॿियो त वरी गर्मी बि एॾी आहे न, अलाह हयाती ॾिए गर्मी खे, बूसट ॾेई छॾियो अथई सफ़ा। सो फस्ट ऑफ ऑल हाणे वेंदासीं ॿाहिरि त थोरो ख़ुशबू हुजे न बाबा। जियो चलो भाई। हाँ सो फस्ट ऑफ ऑल हिकिड़ी अधी असांखे कमेंट कयो आहे त नंढड़ो वारो कज़न जेको अली अवेल सवेल व्लॉग कंदो आहे, मुंहिंजो ई मां नया हूंदो आहियां छा आहियां, हुनखे चवंदो आहे वञ मोबाइल कढी आहे सो व्लॉग कंदो आहे। सो हुन कुझु हिकिड़ो ॿ लफ़्ज़ ग़लति ॻाल्हायो आहे, बिल्कुलु ग़लति ॻाल्हायो अथई। ऐं मतिलबु मां मञा थो, बहरहाल हुनखे साटो ॾींदासीं तव्हांजे साम्हूं। फस्ट ऑफ ऑल उनजे लाइ उन हिकिड़े ॿिनि लफ़्ज़नि जे लाइ तव्हां सभिनी भाइरनि भेणनि खां जंहिंखे ग़लति लॻो आहे, बुरो लॻो आहे, दिलि जी गहराइनि खां माज़रत। ऐं ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि त जेके बि असांजे प्रीम प्यारे भाउ शहीद अफ़ज़ल लुंड जा परस्तार आहिनि, सो 11 सेप्टेम्बर ते असांजे यार जी पहिरीं वरसी आहे ऐं उहा इंशाअल्लाह पंहिंजो मल्हाई वेंदी, हुनजो प्रोग्राम वग़ैरह कयो वेंदो, ॻाल्हाइणु घणो थो चाहे हिन बारे में, पर फ़िलहालु नथो ॻाल्हाए सघां, सम्झो था। सो सॼी सिंध खे दिलि जी गहराइनि सां दावत थी ॾिजे त महिरबानी करे 11 तारीख़ ते अचो अल हसनैन शादी हाल में, टाइम शाम जो 5 बजे। जंहिं टाइम ते पाण इहो जंहिं हाल में पाण शहीद जो बर्थडे सेलिब्रेशन कयोसीं, उन ई हाल में इंशाल्लाह प्रोग्राम थींदो 11 तारीख़ ते शाम जो 5 बजे। तव्हांखे 5-6 ॾींहं अॻु में ॿुधाइण जो हिकिड़ो नंढड़ो मक़सदु छो जो मां चाहियां त जंहिंखे न हुई ख़बर, सो तव्हांखे ख़बर पइजी वञे जो इरादो वग़ैरह न आहे या छा त इरादो दिलि में ठही वञे, एट ए टाइम ॿुधाए थो न माण्हू पोइ बाउंड थो थी वञे। सो चलो चले ॿाहिरि 6:30 थी विया आहिनि, चलो भाऊ तूं व्लॉग में अनाप शनाप ॻाल्हायो आहे, ॾाढियूं कमेंटूं आयूं आहिनि, हेठि मिलियो आहे तोखे फज़ीलत आहे या व्लॉग में ॻाल्हाइण जी? हा सॉरी कर चओ बाबा ग़लती थी वई आहे, ॿाहूं ॿियार ॻाल्हाईंदे भञींदोमांसि बाबा, मां फज़ीलत कोन्हे कान। ॻाल्हाईंदे ग़लति ॻाल्हाईंदे मां तुंहिंजा करतूत ॾेखारियां न माण्हुनि खे। हा तूं माना ॻाल्हाईंदो घटि वधि त ईअं माना वरी हिते तेज़ थो ॻाल्हाईं त वरी तौबा कर अस्सलाम वालेकुम भाऊजान, छा हाल आहे? ख़ैर ख़ुशि तबियत सही आहे? तोखे बि घटि वधि ॻाल्हाइनि, पादर हणूंसि न। हाँ हिन मोला ये चलो रोड पे चले। हाँ त भाईजान जीअं त टाइम थो थिए 12:40 असां वेठा हूं छत पे, चेक कीजिए, समझ रहे हो। सो उम्मीद कयां नंढड़े खे चंबायासीं ॾाढा, तव्हांजे करे सॉरी कराईसीं। सो जंहिं बदे कमेंट कयो आहे हुनखे माफ़ु करे, असांखे माफ़ु करे, असांखे ग़लती थी वई आहे। सो अॼु पाण हिते व्लॉग कयूं था, ईअं ॾेई उमेद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो, पसंदि आयो हूंदो। जे सुठो लॻो आहे, पसंदि आयो, महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर कयो, लाइक कयो न बाबा, लाइक कयो न, सब्सक्राइब छो नथा कयो? ॾिसो नथा सुञाणो मूंखे? हा सॉरी टू से। सो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो, सुठा कमेंट कयो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो। ऐं हाणे जो असांखे इजाज़त, माशाअल्लाह, दुआन में याद, अस्सलाम वालेकुम, लव यू ऑल। अञा ॾिसींदो इहो कहिड़ो आहे जेको हिमल ताईं ॾिसे थो, लास्ट में ॿुधाए मूंखे। जीअं बि ॾिठो आहे न हिमल ताईं, उहो मूंखे कमेंट करे लाज़मी ॿुधाए त भाई लास्ट में मां हुयुमि, ॾिसां पोइ तोखे, सम्झई न? असांजो माशाअल्लाह अञा ॾिसींदो। हलो ॾिसो, माशाअल्लाह, लव यू ऑल। तोखे स्पेशली लव यू, जेको अञा ताईं ॾिसींदो न, स्पेशली तोखे लव यू।
थे।